बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आया हुसैन बख्श सोलंगी। हर साल जियां हिन साल भी सूफ़ी फ़कीर जानचंद सादिक अली रहमतुल्लाह अलैह साईं जे 28 उर्स मुबारक ते असां हैदराबाद जी संगत फ़कीर जानचंद अदबी मरकज़ हैदराबाद जे तरफ़ां दरगाह जी सजावट जे लाइ हर साल जियां हिन साल भी हाज़िर थिया आहियूं। सॼी फ़ुकरा संगत आहे असां सां गॾु। मोहम्मद अशरफ सोलंगी धणियन ये असांजी सिंगार संगत करे पई अंदर दरगाह जो बि। बिस्मिल्लाह। रफ़ीक साईं, तुराब अली साईं, सज्जाद साईं हर साल जियां हिन साल भी हेल असां सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जो फयाज़ साईं बि आया आहिनि। फयाज़ साईं इहे आहिनि फयाज़ साईं डूमरा बलोच साहब फ़कीर जानन मौला सरकार जिन जो 28 उर्स मुबारक। ही धणिन जी तुरबत सरकार जिन जी तुरबत आहे। परियां विच में जीजा जिन जी आहे। उन खां पोइ मोहम्मद अली साईं मस्त साईं जी आहे। सरकार जानचंद सादिक अली रहमतुल्लाह अलैह साईं जो 28 उर्स मुबारक। ॻोठ मोहम्मद लाखा, तालको नसीराबाद, ज़िलो कंबर शहदाद कोट। ही संदन ज़ोजा मुबारक जीजा पाक जी मज़ार। संदन नंढो फर्जंद मोहम्मद अली मस्त साईं। फ़तेह अली सरकार जिन जी तुरबत। संदन वॾा फर्जंद शहीद नसीब अली चंद फ़तेह अली सरकार। हर साल जियां हिन साल बि असां हैदराबाद जी जेका बि संगत आहे इहो सजावटी ड्यूटी असां संगत ते हूंदी आहे। सभिनी ते माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत सजावट थी वेंदी आहे घणनि जी। फ़तेह अली सरकार जिन जी तुरबत मुबारक। हिन पासे साईं शौकत अली सरकार जिन जी तुरबत मुबारक आहे। संदन ॿियो नंबर फर्जंद सरकार शौकत अली साईं। जानचंद सरकार जिन जो फोटो मुबारक। सूफ़ी फ़कीर जानचंद सरकार जिन जो 28 उर्स मुबारक। उन जी सजावट असां हैदराबाद जी संगत फ़कीर जानचंद अदबी मरकज़ हैदराबाद जे तरफ़ां असांखे हिकिड़ी कमी शदीद महसूस थी रही आहे मोहब्बत अली साईं जी। परे थींदे बि गॾु आहिनि इंशाअल्लाह। नस्र मिन अल्लाह व फ़तह करीब हक़ मौजूद या अली मदद। सरकार जानचंद सरकार जिन जे ड्यूटीअ में ही नंगर वारा दोस्त जेके नंगर जी रत पचाए जे लाइ बीठा आहिनि।
इन्हनि दरवेशनि जी ड्यूटी आहे लंगर ते। लंगर जी ड्यूटी में ही दरवेश आहिनि सभु।
वॾी पब्लिक आहे धणी अॼु। चारों तरफ से फुकरा ही फुकरा बड़ी रशा है। पब्लिक ही पब्लिक आहे माशाल्लाह, ॾाढी पब्लिक आहे। हाँ